नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इलेक्शन कमीशन खे बि ख़बर नाहे त चूंडूं कॾहिं थींदियूं, पर हिकिड़ी पार्टी पाण मुरादो फेबरवरी में इलेक्शन जो ऐलान करे रही आहे। अञा बि लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि न कयां त छा कयां। मुल्तान में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असां सम्झूं था त चूंडूं जल्द खां जल्द थियण घुरिजनि। अवामी माण्हू आहियूं, चूंडनि खां नाहियूं डिॼंदा। 2018 में पूरी रियासत सिलेक्टेड खे खटाइण में लॻल हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त सुभाणे पीपल्स पार्टी जे CAC जो इजलास थींदो, जंहिंमें आईंदा जो लाइहा अमल जोड़ियो वेंदो। पीपल्स पार्टी हिकु भेरो ॿीहर मुल्क में हुकूमत ठाहींदी। चूंडनि में कामयाब थी अवाम राज कामयाब कंदासीं। पेडीए में मीसाके जमहूरियत ते यकीन नथी रखे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इलेक्शन कमीशन खे बि ख़बर नाहे त चूंडूं कॾहिं थींदियूं, पर हिकिड़ी पार्टी पाण मुरादो फेबरवरी में इलेक्शन जो ऐलान करे रही आहे। अञा बि लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि न कयां त छा कयां। मुल्तान में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असां सम्झूं था त चूंडूं जल्द खां जल्द थियण घुरिजनि। अवामी माण्हू आहियूं, चूंडनि खां नाहियूं डिॼंदा। 2018 में पूरी रियासत सिलेक्टेड खे खटाइण में लॻल हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त सुभाणे पीपल्स पार्टी जे CAC जो इजलास आहे, जंहिंमें आईंदा जो लाइहा अमल जोड़ियो वेंदो। पीपल्स पार्टी हिकु भेरो ॿीहर मुल्क में हुकूमत ठाहींदी। चूंडनि में कामयाब थी अवामी राज कामयाब कंदासीं। PDM में मीसाके जमहूरियत ते यकीन नथी रखे।